नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कंडियारो भरिसां ॻोठ मुराद कलोड़ो जे रहवासी ॻोठाणे मुनीर कलोड़ो पारां ॻोठ जे बासरनि ऐं संदसि पुटनि ऐं अज़ीज़नि जी ज़ातुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुनीर कलोड़ो दाहींदे चयो त ॻोठ जे बासरनि वॾेर मज़हर कलोड़ो संदसि पुटनि ऐं अज़ीज़नि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बासर वॾेरे संदसि पुटनि ऐं अज़ीज़नि मुंहिंजे भाउ अनिल कलोड़ो ज़मीन ते पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़े दां मोहब्बत देरो पुलिस वटि वियासीं। पुलिस मेडिकल लेटर ॾियण बाद अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो। पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। SHO मोहब्बत देरो बासर वॾेरे जे वंगार वही रहियो आहे। ग़रीब हुजण करे संदसि केर बि मदद करण वारो न आहे। मुंहिंजे भाउ जी हालत नाज़ुक आहे जेको नवाबशाह जे अस्पताल में दाख़िल आहे। हुन दाईंदे चयो त ॻोठ भरिसां असांजे महागे में सरकारी बिराज वाह जी ज़मीन आहे जंहिं ते बासर कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। पुलिस बि मदद करण लाइ तयार न आहे। मुंहिंजे वालिद वज़ीर कलोड़ो ते कूड़ो केस दाख़िल कराए खेसि गिरफ़्तार कराए छॾियो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बासर वॾेरे संदसि पुटनि ऐं अज़ीज़नि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।